एशिया जी वॾे में वॾी मंछ ढंढ जे पाणीअ जी सतह मामूल ते अची वई। पाणी सतह घटिजी 114 RL ताईं पहुची वई आहे। आबपाशी खाते पारां RD 62 बूबक बंद वटि अड़ल वाह जे टुटल दरवाज़े जो मरमती कम शुरू कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अली मेमण मूजिब क़दीमी शहर बूबक जो इंडस हाईवे सां ज़मीनी राब्तो बहाल थी वियो। मंछ ढंढ जे 0 पॉइंट वटां MNV ड्रेन खे RD 4 ऐं 10 जा लॻल ॿई घारा बंदि कया विया आहिनि। बाग यूसुफ RD 14 ऐं RD 50 बूबक बंद ते लॻल कोडर कट बंदि करण वारो कम सुस्त रफ़्तारीअ जो शिकार आहे, जॾहिं त रेलवे ट्रैक मुकमल तौर ते क्लियर न हुजण सबबि ट्रेनुनि जी अचु वञु अञा बि मुअतिल आहे। पाणी घटिजण बैदि ॿोॾि मुतासिर ॻोठनि में मुतासिरनि जे वापसीअ जो अमल बि शुरू थी वियो आहे, जॾहिं त 5 ड्यूसीज़ बूबक, चन्ना, जाफराबाद, वाहड़ ऐं आराज़ीअ जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में हर तरफ़ पाणी बीठल आहे। रहवासियुनि पाणी नेकाल करण जो मुतालबो कयो आहे।